बाबा अज मुझी वीजा लगी आई आ। हाँ बेटा। हाँ वो वीजा लगी आई आ। हाणे टिकट सुभाणे जी टिकट आ। अज शाम एयरपोर्ट वेंदुस कराची इंटरनेशनल ये कोने एयरपोर्ट इन ते वो हाणे अल्लाह बस दुआ कजा सुभाणे इंशाल्लाह सऊदी में। अल्लाह केर कंदो बाबा। भले भले पर पुट मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजांइ। जी बाबा। सऊदी में उते मिट माइट यार दोस्त केर बि कंहिंजो कोन्हे। तो एग्रीमेंट वीज़ा वरिती आहे। अलाह ख़ैर करे पोइ जंहिं वटि बि वञी अरब वटि पंहिंजो बाबा महिनत कजांइ कमाइजांइ इहो हर चवणु वठिजांइ न ईअं न त पोइ जेको आहे सो हो अथई तमामु माना तेज़ तबियत जा हो असांखे एतिरो मौजूद ई कोन सम्झंदई बाबा। कमु पंहिंजी महिनत सां कजांइ ऐं पंहिंजी लगन सां कजांइ ऐं कंहिंखे बि शिकायत जो मौक़ो न ॾिजांइ। उते बाबा यार दोस्त मिट माइट सभु को बाबा उते बसि ईअं ई अथई केरु कंहिंजो कोन्हे। बाबा तू टेंशन न कर इंशाल्लाह पंहिंजी मेहनत सां कमु कंदुसि। अलाह ते मूंखे भरोसो आहे त इंशाल्लाह मूंखे लहर लोॾो ई कोन थींदो ऐं तव्हां जूं दुआऊं आहिनि त मूंखे केरु कुझु करे थो सघे। बाबा मूंखे इंशाल्लाह पंहिंजी मेहनत सां कमु कंदुसि ऐं इंशाल्लाह कामयाब थी मोटंदुसि। बस तू दुआ कजा बाबा। मां हींअर पंहिंजो बैग कंदो जी जी अल्लाह ख़ैर करे बाबा महिनत कजांइ कर। जी जी हींअर मां थोरो बैग सही कयां कपिड़ा वपड़ा विझां पोइ शाम वेंदुसि मां एयरपोर्ट। ठीकु आहे बाबा। अल्लाह ख़ैर करे भले बाबा तूं पंहिंजी पैकिंग वैकिंग कर जी सुभाणे अल्लाह ख़ैर करे तुंहिंजी फ्लाइट आहे वञी उते पहुचण सां मुंहिंजे फ़ोन कजांइ। जी जी ईअं न त पोइ वरी मां परेशान थियां उते पहुची मुंहिंजे फ़ोन कजांइ। बाबा सामान पैक करे छॾियो आहे हाणे मां वञा थो। बस तू दुआ कजां। बाबा अल्लाह ख़ैर करे मुंहिंजी दुआ करे सही अल्लाह कंदो तुंहिंजा बेड़ा पार। सही आहे बाबा बस तू दुआ कजां। हा न सही आहे बाबा। सही आहे बाबा सही आहे अल्लाह ख़ैर करे हल बाबा बस तू दुआ कजां अल्लाह बाबा। जी इमाम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आखिर दा पुजिए अल्हम्दुलिल्लाह बढ़िया। आखिर दा पुजिए कीअं थियो सफर सही थियो अल्हम्दुलिल्लाह सही थियो तव्हां जी दुआ। तकलीफ कान आई जहाज बाग में लैंड में चढ़ण में एयरपोर्ट अॻिते पहुचे कुझ बि न। अरे वे थकजी टुटी जावे यार सफर में वे दोस्त वे वॾी महिरबानी यार तुंहिंजी। वे यार वे के हाल को हवाल को गोठ जो को पंज नंबरान जो को अल्हम्दुलिल्लाह अरे यो सोलो थी वे मेरे मथे करे वे थकजी पियो यार। हाँ यार बस यार असां जा ये आस्थाना हिते सब मंदा हुई वरी असां सुबह जो मंदा रोजी ते वरी शाम जो पहुंचा। अल्लाह ख़ैर कंदो मां बस असां जो रूम ते पंहिंजो रहण वारो इंशाल्लाह हाणे तोखे मां हिते बस महिरबानी अॼु राति मूंखे रहा बस वधीक नथो रही सघां मां हिते वरी होॾां अर्जुन मुंहिंजो फोन पियो करे सुभाणे मां वेंदुसि कम ते। भले साईं मुंहिंजी अखियुनि ते तव्हां रहो हाणे तव्हांखे मां जलींदुसि यार तव्हां मुंहिंजा दोस्त हो घर हो भले हिकिड़ी राति खां 10 राति रहा ही तोखे पंहिंजो कमरो आहे जॾहिं में दिलि चई हलियो अची जा तोखा को कमरो मथे थोरी आहे भाई असांजो जरा पाकिस्तान में आयो जान तो अञा हिकिड़ो हौसलो मुंहिंजो वधी वियो आहे त हाणे मां इंशाल्लाह अञा कुझु सवाइ कमाईंदा पाण सही सही अल्लाह ख़ैर कंदो हींअर आराम था कयूं भले सुबुह जो मां वरी वेंदुसि पंहिंजे कम ते तव्हां दुआ कजो इंशाल्लाह मुंहिंजो पहिरियों ॾींहुं कमु सही गुज़रे। ठीक अल्लाह कंदो पर थोरो मिड़ई माना फुर्ती रखिजा ॻाल्हाइण जी चलचलाकी मलाकी रखिजा मत ईअं न अर्ज़ सम्झी पे बेअकुल ही या थोरो लोबड़ो बस थोरो पाण थोरो सम्झ चलाक हां चलाक वलाक जा करो ठीक आराम कर आराम आराम थी गई रे नाश्ते जो टाइम थियो आराम थी नाश्तो कर रिंडा गाड़ी कई थई उथी उथी थकल टुटल ईंदो तुंहिंजो बि कोन्हे। हा उथी जा सोलो थी वे